अबा साहब चेयरमैन के चौंजा माशूक अली जतोई साहब के त चपराई मां रियायत करे। अमा सालगिरह जे मौके ते असां वधि खां वधि ख़ुसूसी तव्हांखे रियायत ॾींदासीं। भले असां 400 गज ते ठाराईंदासीं। हा 400 गज जो बंगलो बिल्कुल असां जेको 120 जो विकिणी आया आहियूं हाणे हिते था वठूं। भले बस बाबा गरीब शुटी मिसकीन रन ज़ाला बेके चवा हिक चाहते पैसा फासाया मां बेके चवा उतो वापस करे सोच में चॉइस सवेली में वठा लाड़काणे में माशाल्लाह कंबर रोड ते मांखे इलाको ॾाढो वणंदो थी। तव्हांजी सोसाइटी ॾिठी ॾाढी ख़ुशी थी। मां चयो असांजा बच्चा बि सुख सां रहनि बेके चवा बस जेको रियायत कयो मां सां रन ज़ाला मां बेके चवा। अमा सालगिरह जे मौके ते असां वधि खां वधि ख़ुसूसी तव्हांखे रियायत ॾींदासीं। भले 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 बस अल्लाह खुश करे वो मां मिसकीना दुआ ॾींदी मांव। अबा हे मां सां भले बि आयो थी। अबा भले हिते प्लाट वठूं। भले तूं बि रहंदे। भले हे सोसाइटी सुठी आहे। भले हे त रुगो भले भले कंदो दबले खे मोकिलींदी मां पोइ दबलो तव्हांखां फाइल बि खणी वेंदो आहे बेके चवां पैसा बि खणी ईंदुई ख़ुशि हुजे इंशाल्लाह। अबा साहब चेयरमैन खे चौंजा माशूक अली जतोई साहब के त चपराई मां सां रियायत करे बच्चे खे मोकिलींदमि मां दबले खे हा न अबा। भले त रुगो भले भले कंदो थी ख़ुशि हुजो इंशाल्लाह। अबा मां हलांव थी। भले 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 अरे दबला तू हेॾे काॾे चॉइस वैली में घुमंदो तो वते लाड़काणे में। उहा हिते असां अमा चपराई न उहा प्लाट बुक कराई वई आहे हिते चॉइस वैली में। अच्छा हा बाबा असां हिते पंहिंजो बंगलो ठाराईंदासीं। असां बि 400 गज ते ठाराईंदासीं। हा 400 गज जो बंगलो बिल्कुल असां जेको 120 जो विकिणी आया आहियूं हाणे हिते था वठूं। यार वाह जो वक़्त ते था वठो। हे बाबा हिननि खे साल पूरो थियो आहे न हिननि जी सालगिरह हुई। हा हा उन में हाणे रियायत बि ॾियनि था। मां बि बुक करायो आहे हिते प्लाट। अम्मा खे भाई इज़त आहे वॾी अम्मा जी। हा न ऐं अम्मा खे चवंदनि तूं हलिया बाबा तोखे माना असां 20% रियायत कंदासीं। वाह वाह रियायत बि कनि था। वॾी ॻाल्हि इहा त हिते 80% कम बि थियल आहे। भलो थियो मां वठी करे ठाराईंदुमि बाबा। वठि वठि मां त चवां थो पहिरीं फुर्सत में वठी घर ठाराईंदासीं पोइ बाबा शादी कंदासीं पोइ बाबा नंढो दबलो वॾो दबलो हेतिरा दबला ई दबला हूंदा। दबला पूरो टिफिन ठाहियो पंहिंजो। हा बाबा यार वाह जो कमु तव्हां करायो बुक तव्हां करायो आहे। मां त कराए छॾियो आहे 400 गज जो प्लाट। बाबा तव्हां बि जेको आहे बुक करायो। वाह जो कमु थी वेंदो। इहो अॻिते हली तव्हांखे फ़ाइदो ॾींदो वॾो। बिल्कुलु साईं है न। हा साईं असां ज़मीन ते आहियां ज़मीन करे बि धोखो न ॾींदी आहे। वॾी ॻाल्हि आहे बि मेन कंबर रोड सां लाड़काणे जी माना प्राइम लोकेशन आहे यार। हा बाबा ज़बरदस्त कमु थी वियो साईं। हा न हलो थी वियो वॾी महिरबानी तव्हांजी। जल्दी कर जल्दी फाइल कर। था खणूं फाइल बाबा फाइल। आओ बाबा दबला असां हा ज़बरदस्त। दबला पैसा त ॾियो न ईअं काॾे था वञो। ओह हाजी पैसा ॾियो ना हाज़िर बाबा साईं तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी इंशाल्लाह ताला इजाज़त आहे पैसा मिली विया दबला साईं। ठीकु आहे हाणे इंशाल्लाह मां तव्हां हर महीने किस्त ॾींदोमांव इंशाल्लाह ॿुधायांव थो मां ठीकु आहे इंशाल्लाह। इंशाल्लाह रहंदासीं 5 बाबा। तारीख़ जा पाबंद रहिजो हर महीने। असां 4 तारीख़ 3 तारीख़ ते सही आहे इंशाल्लाह। असां पकाऊं बाबा। आओ दबलाऊं इंशाल्लाह।